ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 3/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हिन बेहद नाटक खे सदा स्मृति में रखो त अपार ख़ुशी रहंदी। हिन बेहद नाटक खे सदा स्मृति में रखो त अपार ख़ुशी रहंदी। हिन नाटक में जो सुठा पुरुषार्थी आहिनि, अनन्य आहिनि, उन्हनि जी पूजा बि अधिक थींदी आहे। प्रश्न: कहिड़ी स्मृति दुनिया में सभु दुखनि सां मुक्त करे ॾींदी आहे? हर्षित करण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे सदा स्मृति रहे कि हाणे असां भविष्य नई दुनिया में वञूं था। भविष्य जी ख़ुशी में रहो त दुख भुलिजी वेंदो। विघ्ननि जी दुनिया में विघ्न त ॾाढा ईंदा, लेकिन स्मृति रहे कि हिन दुनिया में असां बाक़ी थोरा ॾींहं आहियूं त हर्षित रहंदा। विघ्ननि जी दुनिया में विघ्न त ईंदा, लेकिन स्मृति रहे कि हिन दुनिया में असां बाक़ी थोरा ॾींहं आहियूं त असां हर्षित रहंदासीं। ओम शांति। गीता जाग सजनिया जाग। ओम शांति। ई गीत ॾाढो सुठो आहे। गीत ॿुधण सां ई मथे सां वठी करे 84 जन्मनि जो राज बुद्धि में अची वेंदो आहे। इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। तव्हां जॾहिं मथां खां ईंदा आहियो त वाया सूक्ष्म वतन न ईंदा आहियो, हाणे वाया सूक्ष्म वतन वेंदव। सूक्ष्म वतन बाबा हाणे ई ॾेखारींदा आहिनि। सत्य त्रेता में हिन ज्ञान जी ॻाल्हि न रहंदी आहे। न कोई चित्र आदि आहे। भक्ति मार्ग में त अथाह चित्र आहिनि। देवी आदि जी पूजा बि ॾाढी थींदी आहे। दुर्गा, काली, सरस्वती त हिकु ई आहे, परंतु नाम अलॻि अलॻि रखी छॾिया अथनि। जो सुठो पुरुषार्थ कंदा, अनन्य हूंदा, उन्हनि जी पूजा बि जास्ती थींदी आहे। त ॼाणंदा आहियो असां पुजारी ठही सघंदा आहियूं। बाबा जी ऐं पंहिंजी पूजा कंदा असां ई ॼाणंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा असां ई पूॼे खां पोइ पुजारी ठही बाबा जी ऐं पंहिंजी पूजा कंदासीं। इहे बाबा बि ब्रह्मा बाबा बि नारायण जी पूजा कंदा हुया। वंडरफुल खेल आहे। जीअं नाटक ॾिसण में ख़ुशी थींदी आहे न, वैसे इहे बेहद जो नाटक आहे। इन्हनि खे कोई बि ॼाणंदो न आहे। तव्हांजी बुद्धि में हाणे सॼो ड्रामा जो राज आहे। हिन दुनिया में केतिरा अथाह दुख आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे बाक़ी थोरो समय आहे। हिन दुनिया में अथाह दुख आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे बाक़ी थोरो समय आहे। असां वञूं था नई दुनिया में। भविष्य जी ख़ुशी रहंदी आहे त उहा हिन दुख खे उड़ाए ॾींदी आहे। लिखंदा आहिनि बाबा विघ्न ॾाढा पईंदा आहिनि, घाटो पइजी वेंदो आहे। बाप चवंदा आहिनि कुझु बि विघ्न आहे, अॼु लखपति आहियो कल्ह करोड़पति थी वेंदव। तव्हांखे त भविष्य जी ख़ुशी में रहणो आहे न। इहा आहे रावण जी आसुरी दुनिया। हलंदे हलंदे कोई न कोई विघ्न पईंदो आहे। हिन दुनिया में बाक़ी थोरा ॾींहं आहियूं, पोइ असां अथाह सुखनि में वेंदासीं। बाबा चवंदा आहिनि न, कल्ह सांवरो हुयो, गांवड़े जो छोरो हुयो। हाणे बाप असांखे नॉलेज ॾेई करे गोरो ठाहिनि था। असांजी आत्मा खे हाणे गोरो ठाहिनि था। पोइ सतयुग में असांखे पोइ हुन हिसाब सां शरीर बि मिलंदो। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा बीज रूप आहे, सत्य आहे, चैतन्य आहे। उन्हनि खे सुप्रीम सोल चइबो आहे। उहो ऊच ते ऊच रहण वारो पुनर्जन्म में न ईंदा आहिनि। असां सभु जनम मरण में ईंदा आहियूं। उहा रिज़र्वड रहंदा आहिनि। उन्हनि खे त अंत में अची करे सभिनि जी सदगति करणी आहे। तव्हां भक्ति में जन्म जन्मांतर ॻाईंदा आया आहियो। बाबा तव्हां ईंदा त असां तव्हांजा ई ठहींदासीं। मुंहिंजो त हिकु बाबा ॿियो न कोई। असां बाबा सां गॾु ई वेंदासीं। इहा दुख जी दुनिया आहे न। मुंहिंजो त हिकु बाबा ॿियो न कोई। असां बाबा सां गॾु ई वेंदासीं। इहा आहे दुख जी दुनिया। केतिरा ग़रीब आहिनि न भारत केॾो ग़रीब आहे। बाप चवंदा आहिनि मां भारत खे ई साहूकार ठातो हुयो।
पोइ रावण हिन खे नर्क ठाहे छॾी। बाप चई मां भारत खे ई साहूकार ठातो हुयो, पोइ रावण हिन खे नर्क ठाहे छॾियईं। हाणे तव्हां ॿार बाप जे सम्मुख वेठा आहियो। गृहस्थ व्यवहार में बि त ॾाढा ई रहंदा आहिनि न। सभिनि खे हिते त न वेहणो आहे न। गृहस्थ व्यवहार में रहो, भल रंगीन कपिड़ा पायो, केरु चईंदो सफ़ेद कपिड़ा पायो। बाबा त कॾहिं कंहिंखे चयो न आहे तव्हांखे सुठो न लॻंदो तॾहिं सफ़ेद कपिड़ा पाइणा आहिनि। तव्हांखे सुठो न लॻंदो आहे तॾहिं सफ़ेद कपिड़ा पाइणा आहिनि। हिते तव्हां भल सफ़ेद वस्त्र पाए करे रहंदा आहियो, लेकिन रंगीन कपिड़ा पाइण वारा हुन ड्रेस में बि ॾाढनि जो कल्याण करे सघंदा आहिनि। माताऊं पंहिंजे पति खे बि सम्झाईंदियूं आहिनि भॻवान वाच्य पवित्र ठहिणो आहे। देवताऊं पवित्र आहिनि तॾहिं त हुननि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि न। पवित्र ठहिणु त सुठो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सृष्टि जो अंत आहे, जास्ती पैसा छा कंदासीं। अॼुकल्ह केतिरा ॾाका लॻंदा आहिनि, रिश्वतखोरी केतिरी लॻी पई आहे न। इहा बि हाणे जे लाइ ॻाल्हि आहे, कंहिंजी दॿी रही धूल में कंहिंजी राजा खाए। सफली थींदी उनजी जो धणी जे नाम ख़र्चे। धणी त हाणे सम्मुख आहे न। समझदार ॿार पंहिंजो सभु कुझु धणी जे नाम करे सफल करे वठंदा आहिनि। मनुष्य त सभु पतितनि खे दान कंदा आहिनि। हिते त पुण्य आत्माउनि जो दान वठिणो आहे। हिते त पुण्य आत्माउनि जो दान वठिणो आहे। सवाइ ब्राह्मणनि जे ॿियो कोई सां कनेक्शन न आहे। तव्हां आहियो पुण्य आत्मा, तव्हां पुण्य जो ई कमु कंदा आहियो। तव्हां पुण्य जो ई कमु कंदा आहियो न। इहो मकान ठाहींदा आहियो, उहो बि ॾाढा ई रहंदा। पापनि जी त कोई ॻाल्हि ई न आहे। पाप जी त कोई ॻाल्हि न आहे। जो कोई पैसा आहिनि भारत खे स्वर्ग ठाहिण जे लाइ ख़र्च कंदा रहंदा आहिनि। पंहिंजे पेट खे बि पटी बांधे करे चईंदा आहिनि बाबा असांजी हिकु ईट बि हिन में लॻाए छॾियो त हुते असांखे महल मिली वेंदा। केतिरा समझदार ॿार आहिनि। पथरनि जे एवज़ में सोनो मिलंदो। समय ई बाक़ी थोरो आहे। तव्हां केतिरी सर्विस कंदा आहियो। प्रदर्शनी मेला वधंदा वेंदा आहिनि। सिर्फ़ु बचियूं तीखियूं थी वञनि, बेहद जे बाप जो ठहींदियूं न आहिनि। मोह छॾंदो ई न आहे। बाबा चईंदा आहिनि असां तव्हांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो, हाणे पोइ तव्हांखे स्वर्ग जे लाइ तयारु करूं था न। अगरि श्रीमत ते हलंदव त ऊच पद पाईंदव। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झाए न सघे। अगरि श्रीमत ते हलंदव त ऊच पद पाए सघंदव। सॼी सृष्टि चक्कर तव्हांजी बुद्धि में आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन। बाप चईंदा आहिनि ॿार सुदर्शन चक्रधारी ठहो, ॿियनि खे बि सम्झाईंदा रहो। इहे धंधो ॾिसो कीअं आहे। इहे धंधो ॾिसो कीअं आहे। ख़ुदि ई धनवान स्वर्ग जो मालिक ठहिणो आहे, ॿियनि खे बि ठाहिणो आहे न। बुद्धि में इहे ई रहणो खपे। कंहिंखे रास्तो कीअं ॿुधायूं, है न। बुद्धि में इहे ई रहणो खपे कि असां कंहिंखे रास्तो कीअं ॿुधायूं। ड्रामा अनुसार जो पास्ट थियो उहो बि ड्रामा आहे। ड्रामा अनुसार जो पास्ट थी वियो उहो बि ड्रामा आहे। सेकेंड बाय सेकेंड जो थींदो आहे उनखे असां साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं। जो कुझु थियो बाबा चईंदा आहिनि न बीती खे बिंदी लॻाए मां आत्मा बिंदी बाबा बिंदी। ये यादि रखो। जो कुझु अॼु बाबा चए थो ड्रामा अनुसार जो पास थियो उहो ड्रामा सेकेंड बाय सेकेंड जो थींदो आहे, उनखे असां साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं। ॿारनि खे बाप दिव्य दृष्टि सां साक्षात्कार बि कराईंदा आहिनि। अॻियां हली तव्हां ॾाढो साक्षात्कार कंदव। मनुष्य दुख में त्राही त्राही कंदा रहंदा, तव्हां ख़ुशी में ताली वॼाईंदा रहंदव। असां मनुष्य खां देवता ठाहींदा आहियूं त ज़रूरु नई दुनिया खपे न। हुनजे लाइ इहो विनाश साम्हूं बीठो आहे। इहो त सुठो आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि आपस में लड़ो न, पीस थी वञनि बसि। परंतु इहो बि ड्रामा में नूंद आहे।
परंतु ये भी ड्रामा में नूंद आहे न। वह बंदर आपस में लड़िया, मक्खन विच में टे खे मिलियो त हाणे बाप चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो, सभिनि खे रास्तो ॿुधायो। रहणो बि साधारण आहे, खाइण बि साधारण आहे, कॾहिं कॾहिं ख़ातिरी बि कबी आहे, जीअं भंडारे सां खाईंदा आहियूं। चईंदा आहियूं बाबा इहो सभु तव्हांजो आहे। बाबा चईंदा आहिनि ट्रस्टी थी करे संभालो। बाबा सभु कुझु तव्हांखे ॾिनो आहे न। भक्ति मार्ग में बाबा चईंदा आहिनि ट्रस्टी थी करे संभालो। बाबा तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे। बाबा सभु कुझु तव्हांखे ॾिनो आहे। भक्ति मार्ग में जीअं बाबा असां बाबा खे ॾेई छॾियो, बाबा चईं हाणे तव्हां सभु कुझु ट्रस्टी थी करे संभालो। भक्ति मार्ग में सिर्फ़ु चइण मात्र चईंदा आहिनि, हाणे मां तव्हांखे चईंदो आहियां ट्रस्टी ठहो। हाणे मां सम्मुख आहियां, मां बि ट्रस्टी, पोइ तव्हांखे ट्रस्टी ठाहींदो आहे। जो कुझु करो पुछी करे करो। बाबा हर ॻाल्हि में राय ॾींदा रहंदा। बाबा मकान ठाहियां, ईअं करां, बाबा चईंदा भल करो, बाक़ी पाप आत्माउनि खे न ॾियणो। ॿार अगरि ज्ञान में न हलंदा, शादी करणु चाहींदा त छा करो, त करे ई छा सघंदा आहियूं। बाबा त सम्झाईंदा आहिनि तव्हां छो अपवित्र ठहींदा आहियो, परंतु कंहिंजी तक़दीर में न त पतित थी वेंदा आहिनि। बाप त सम्झाईंदा आहिनि तव्हां छो अपवित्र ठहींदा आहियो, परंतु कंहिंजी तक़दीर में न त पतित ठही वेंदा आहिनि। अनेक प्रकार जा केस बि थींदा रहंदा आहिनि। पवित्र रहंदे बि माया जो थप्पड़ लॻी वेंदो आहे, ख़राबु थी वेंदा आहिनि। माया ॾाढी प्रबल आहे, उहो बि कामवश थी वेंदी आहे, उहो बि कामवश थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि ड्रामा जी भावी। हिकु घड़ी ताईं जो कुझु थियो, हिन घड़ी ताईं जो कुझु थियो कल्प पहिरियों बि थियो हुयो। नथिंग न्यू। अच्छा काम करण में विघ्न विझंदा आहिनि। सुठो कमु करण में विघ्न त ईंदा आहिनि, नई ॻाल्हि न आहे। असांखे तन मन धन सां भारत खे ज़रूरु स्वर्ग ठाहिणो आहे। सभु कुझु बाप ते स्वाहा करिणो आहे। तव्हां भारत ॼाणंदा आहियो असां श्रीमत ते हिन भारत जी रूहानी सेवा करूं था। तव्हांजी बुद्धि में आहे कि असां पंहिंजो राज्य पोइ वरी खां स्थापना करूं था। तव्हां ॼाणंदा आहियो श्रीमत ते हिन भारत जी रूहानी सेवा था करो। बाप चईंदा आहिनि असां पंहिंजो राज्य वरी खां, तव्हांजी बुद्धि में आहे कि असां श्रीमत ते तव्हां बाप चवनि था कि तव्हां भारत ॼाणंदा आहियो श्रीमत ते हिन भारत जी रूहानी सेवा था करो। तव्हांजी बुद्धि में असां पंहिंजो राज्य वरी खां स्थापना था करूं। बाप चईंदा आहिनि हीअ रूहानी हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी आहे। 3 पैर पृथ्वी में खोले छॾियो जंहिंसां मनुष्य एवर हेल्दी ठहनि। 3 पैर पृथ्वी जा बि कोई ॾींदा न आहिनि। चईंदा आहिनि बीके जादू कंदी, भाउ भेण ठाहींदी। तव्हांजे लाइ ड्रामा में युक्ति ॾाढी सुठी रखी आहे। भाउ भेणनि जी कुदृष्टि रखी न सघंदा आहिनि। अॼुकल्ह त दुनिया में एतिरो गंद आहे, ॻाल्हि न पुछो। त जीअं बाप खे तरस पईंदो आहे, ईअं तव्हां ॿारनि खे बि तरस पाइणो खपे। जीअं बाप नर्क खे स्वर्ग ठाहिनि था, ईअं तव्हां रहमदिल ॿारनि खे बि बाप जो मददगार ठहिणो आहे। पैसा आहिनि त हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी खोलंदा वञो। इन में जास्ती ख़र्च जी त कोई ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु चित्र रखो। जंहिं कल्प पहिरियों ज्ञान वरितो हूंदो उन्हनि जो तालो खुलंदो वेंदो। जंहिं कल्प पहिरियों ज्ञान वरितो हूंदो उन्हनि जो तालो खुलंदो वेंदो। उहे ईंदा रहंदा। केतिरा ॿार परां खां बि ईंदा आहिनि पढ़ण लाइ। बाबा ईअं बि ॾिठो अथई राति जो हिकु गांव में ईंदा आहिनि, सवेरे राति जो हिकु गांव सां ईंदा आहिनि, सवेरे सेंटर ते अची करे झोली भरे करे वेंदा आहिनि। झोली ईअं बि न जो बहींदो रहे, झोली अहिड़ी बि न आहे जो बहींदी रहे। उहो पोइ छा पद पाईंदा।
तव्हां ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, मतिलबु असां बुद्धि रूपी झोली भरी ज्ञान सां, ईअं न की असां हुनखे वेस्ट गवाए छॾियो, कंहिंखे ॿुधायो ई न या कंहिंखे ॿुधायो जी वैल्यू न रखी या कोई अहिड़ो कर्म करे छॾियो त वही वेंदी। ॾाढा ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी थियणी खपे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, बेहद जो वरसो ॾियणु, केतिरो सहज ज्ञान आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि जो बिल्कुलु पथर बुद्धि आहिनि, उन्हनि खे पारस बुद्धि ठाहिणो आहे। बाबा खे त ॾाढी ख़ुशी रहंदी आहे। इहे गुप्त आहे न, ज्ञान बि गुप्त आहे। मम्मा बाबा इहे लक्ष्मी नारायण ठाहींदा त पोइ असां कमु छो ठहूं, असां बि सर्विस कंदासीं त इहे नशो रहणो खपे। असां पंहिंजी राजधानी स्थापना करूं था न, जीअं मम्मा बाबा पंहिंजी राजधानी स्थापना कई, हाणे असां बि पंहिंजी राजधानी स्थापना करूं था न, योग बल सां करूं था। हाणे असां स्वर्ग जा मालिक ठहींदासीं, हुते पोइ इहे ज्ञान न रहंदो। इहे ज्ञान हाणे जे लाइ आई आहे, पोइ इहे ज्ञान प्रायलोप थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिकील ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, समझदार ठही पंहिंजो सभु कुझु धणी जे नाम करे सफल करिणो आहे। पतितनि खे दान न ॾियणो आहे, पतितनि खे दान न करिणो आहे। मतिलबु ज्ञान दान त करिणो ई आहे, मतिलबु इहे धन आदि पैसा आदि थींदा आहिनि, सिवाय ब्राह्मणनि जे कोई सां बि कनेक्शन न रखिणो असांखे। ॿियो आहे बुद्धि रूपी झोली में कोई अहिड़ो छेद न हुजे जो ज्ञान बहींदो ई रहे। बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾियण लाइ असांखे पढ़ाइनि था। हिन गुप्त ख़ुशी में रहणो आहे, बाप समान रहम दिल ठहिणो। बेहद जो बाप असांखे बेहद जो वरसो ॾियण लाइ पढ़ाइनि था। हिन गुप्त ख़ुशी में रहणो आहे, बाप समान रहम दिल ठहिणो आहे। वरदान, संपन्नता द्वारा संतुष्टता जो अनुभव करण वारा सदा हर्षित विजयी ठहो। जो सर्व खजाननि सां संपन्न आहिनि, उहे सदा संतुष्ट आहिनि। संतुष्ट अर्थात संपन्नता। जीअं बाप संपन्न आहिनि, ईअं महिमा जे सागर शब्द चईंदा आहियूं। ईअं महिमा में बाबा जे लाइ सागर शब्द चईंदा आहियूं। ईअं तव्हां ॿार बि मास्टर सागर अर्थात संपन्न ठहो त सदा ख़ुशी में नचंदा रहंदव। ईअं तव्हां ॿार बि मास्टर सागर अर्थात संपन्न ठहो त सदा ख़ुशी में नचंदा रहंदव। बाबा असांखे मास्टर सागर छो चईंदा आहिनि? बाबा ख़ुदि सागर असांजे अॻियां मास्टर छो जी बाबा ज्ञान ॾींदा आहिनि। जीअं डॉक्टर जो टीचर डॉक्टरी पढ़ाईंदो आहे, लेकिन डॉक्टर न हूंदो आहे, अनुभवी। कीअं मतिलबु ऑपरेशन ईअं कबो आहे, उन्हनि जो उनखे अनुभव न हूंदो आहे, उहो प्रैक्टिकल में न कंदा। ईअं बाबा असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। बाबा कॾहिं असां हिन सृष्टि ते अची करे असां जीअं सत्युग में राजाई न कंदा आहिनि, पर राजाई जो ज्ञान ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में बाबा पूजा न कंदा आहिनि, भगत न ठहींदा आहिनि, लेकिन भक्ति मार्ग में असां भक्ति बि कंदा आहियूं। त बाबा खे हर चीज़ जो ज्ञान आहे, हिन सृष्टि ते छा छा कीअं कीअं थींदो आहे। बाबा सभु कुझु असांखे ॿुधाईंदा आहिनि, लेकिन बाबा उन चीज़ खे प्रैक्टिकल कॾहिं हिन सृष्टि ते कयो कोन अथई। त हिन करे बाबा चईंदा आहिनि, तव्हां मास्टर सागर अर्थात संपन्न ठहो त सदा ख़ुशी में नचंदा रहंदव। अगरि ख़ुशी जे सवाइ ॿियो कुझु बि अची न अगरि ख़ुशी अंदरि ख़ुशी जे सवाइ ॿियो कुझु बि अची न सघंदो। स्वयं संपन्न हुजण जे कारण कंहिंसां बि तंग न थींदव। कहिड़े बि प्रकार जी उलझन व विघ्न हिकु खेल अनुभव थींदी। समस्याऊं मनोरंजन जो साधन ठही वेंदियूं। निश्चय बुद्धि थियण जे कारण
सदा हर्षित ऐं विजयी थींदा। स्वयं संपन्न थियण जे कारण कहिड़े कंहिंखां बि असां तंग न थींदासीं। कहिड़े बि प्रकार जी उलझन व विघ्न हिकु खेल अनुभव थींदो अगरि असां संपन्न हूंदासीं त। समस्या मनोरंजन जो साधन ठही वेंदियूं। निश्चय बुद्धि थियण जे कारण असां सदा हर्षित रहंदासीं। स्लोगन आहे, नाज़ुक परिस्थितियुनि में घबरायो न, उन्हनि सां पाठ पढ़ी करे स्वयं खे परिपक्व ठाहियो। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। परमात्मा गुरु टीचर पिता जे रूप में भिन्न भिन्न संबंध जो वरसो ॾींदा आहिनि। ॾिसो, परमात्मा 3 रूप धारण करे वरसो ॾींदा आहिनि। उहो असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। हाणे पिता सां गॾु पिता जो संबंध, टीचर सां गॾु टीचर जो संबंध, गुरु सां गुरु पने जो संबंध। अगरि पिता सां फारकती वठी त वरसो कीअं मिलंदो? जॾहिं पास थी करे टीचर द्वारा सर्टिफिकेट वठंदासीं तॾहिं टीचर सां गॾु मिलंदासीं। अगरि बाप जो वफ़ादार फरमान बरदार ॿार त हुजे, डायरेक्शन ते न हले त भविष्य प्रारब्ध न ठहींदी। पोइ पूर्ण सदगति जो बि न प्राप्त करे सघंदा। त पूर्ण सदगति खे बि प्राप्त न करे सघंदा। न पोइ बाप सां पवित्रता जो वरसो वठी सघंदा। न बाप सां पवित्रता जो वरसो बि न वठी सघंदा। अगरि बाप सां वफ़ादार फरमान बरदार न हूंदो, बाप जी डायरेक्शन ते न हलंदो त पूर्ण सदगति खे बि न प्राप्त करे सघंदो। न पोइ बाप सां पवित्रता जो वरसो वठी सघंदो। परमात्मा जी प्रतिज्ञा आहे, अगरि तव्हां तीव्र पुरुषार्थ कंदव त तव्हांखे 100 गुणा फ़ाइदा ॾींदो। परमात्मा जी प्रतिज्ञा आहे, अगरि तव्हां तीव्र पुरुषार्थ कंदव, अगरि तव्हां तीव्र पुरुषार्थ कंदव त तव्हांखे 100 गुणा फ़ाइदो ॾींदो। सिर्फ़ु चइण मात्र न, उन्हनि सां गॾु संबंध बि गहरो खपे असांखे। अर्जुन खे बि हुकुम कई न कि सभिनि खे मारो, निरंतर मूंखे यादि करो। परमात्मा त समर्थ आहे, सर्वशक्तिवान आहे। उहो पंहिंजे वाइदे खे अवश्य निभाईंदा। मगर ॿार बि जॾहिं बाप सां गॾु तोड़ निभाइनि तॾहिं सभिनि सां बुद्धि योग तोड़े हिकु परमात्मा सां जोड़दा, तॾहिं उन्हनि खे संपूर्ण वरसो मिलंदो। त बाबा चईंदा आहिनि कि जीअं अर्जुन खे चयो, गीता में ॿुधाईंदा आहिनि, अर्जुन खे चईं मारो, निरंतर मूंखे यादि करो। त मारो मतिलबु भुलिजो। परमात्मा त समर्थ आहे, सर्वशक्तिवान आहे, त उहो पंहिंजे वाइदे खे अवश्य निभाईंदा। मगर ॿार बि तॾहिं बाप जे साथ निभाईंदा जॾहिं बाप सां गॾु तोड़ निभाईंदा। जॾहिं सभिनि सां कॾहिं निभाए सघंदा आहिनि बाबा सां तोड़, मतिलबु बाबा सां साथ हमेशह जे लाइ, जॾहिं बुद्धि योग सभिनि सां तोड़े छॾंदा ऐं हिकु परमात्मा सां जोड़दा, तॾहिं उन्हनि खे संपूर्ण वरसो मिलंदो। अव्यक्त इशारो आहे, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जोश में अची करे यदि कोई सत्य खे सिद्ध कंदो आहे त ज़रूरु उन में कुझु न कुझु असत्यता समाई हुई आहे। कई ॿारनि जी भाषा थी वई आहे, कई ॿारनि जी भाषा हूंदी आहे, मां बिल्कुलु सच थो चवां, 100% सच थो चवां। लेकिन सत्य खे सिद्ध करण जी आवश्यकता न हूंदी आहे। सत्य अहिड़ो सूर्य आहे जो छुपी न सघंदो आहे। चाहे केतिरी बि दीवारियूं कोई अॻियां लाहे, लेकिन सत्यता जो प्रकाश कॾहिं बि छिपी न सघंदो आहे। सभ्यतापूर्वक बोल, सभ्यतापूर्वक चलन, इन में ई सफलता थींदी आहे। जीअं बाबा जो सत्य ज्ञान आहे त कोई कुझु बि करे, केतिरा बि विघ्न विझे,
लेकिन ये सत्य ज्ञान छुपी न सघंदो आहे। कलयुग खां पोइ सत्युग अचिणो ई आहे, दुनिया खे परिवर्तन थियणो ई आहे। त बाबा असांखे छा चई कि पंहिंजो सभु कुझु सफल करिणो आहे न। झोली बुद्धि रूपी झोली में छेद न हुजे। ॿियो बाबा असांखे चई संतुष्ट रहो, संपन्न रहो। त मास्टर सागर संपन्न हूंदो त कॾहिं के परिस्थिति में तंग न थींदो, हमेशह मनोरंजन जो अनुभव कंदो, निश्चय बुद्धि हुजण जे कारण सदा हर्षित ऐं विजयी रहंदो। ॿियो बाबा चई नाज़ुक परिस्थितियुनि में पाठ पढ़ी वठो, परिपक्व थी वञो। मम्मा चई बाप टीचर सतगुरु खां पूरो हुन जो वरसो वठो ऐं सभ्यता पूर्वक हलो, सत्य आपे ई सिद्ध थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।